पंहिंजो हो सईद पीर इरशाद अली शाह हाशमी तव्हांजे पंहिंजे चैनल अल हाशमी ते तव्हांजे साम्हूं मौजूदु आहे। जनाब, अॼु मुहर्रम शरीफ़ जी 3 तारीख़ जी राति आहे। असांजी कोशिशि आहे त तव्हांखे मुहर्रम जूं ॻाल्हियूं ॿुधायूं, तारीख़ ॿुधायूं, ऐं सभ खां वॾो मुंहिंजी कोशिशि आहे त हिन दफ़े आउं बि मटियारी जी तारीख़ ठाहे पियो वञा त मटियारी में 2023 में 1444 हाणे 45 थी वियो, 1445 हिजरीअ में मटियारी में केतिरा पिड़ आहिनि, केतिरा अलम आहिनि, कंहिं जान कंहिंजे नाले सां आहिनि, कीअं थो हले ज़ुल्जना केतिरा आहिनि, इहो सॼो सिस्टम तव्हांखे ॾेखारींदासीं। मटियारी जो माहौल तव्हांखे ॾेखारींदासीं। त उन सिलसिले में शुरूआति असांखे त काल्ह जेको हो सो साईं ग़ुलाम मोहम्मद ख़ासि खिली साहिब असांजा टीचर आहिनि, उस्ताद आहिनि, उनजे घराणो आशिक़ रसूल आहे त आशिक़ इमाम बि आहिनि। उन्हनि जेको सो साईं जी अक़ीदत सां काल्ह हिकिड़ो बहितरीनु प्रोग्राम कयो, जेको नुहा कना जो, उन खां पोइ साईं जो अलम जो है गाज़ी अब्बास जो अलम बरामद थींदो आहे, उनजो वॾो तक़दुस आहे, उनजो वॾो अहमियत आहे। त साईं ग़ुलाम जो असां तारीख़ बि नालो पिया लिखां त साईं ग़ुलाम मोहम्मद ख़ासि खिली जेको असांजे ख़ानदान जो हिकिड़ो हिसो आहे, जेको मोहतरम साईं होश मोहम्मद साईं ख़ासि खिली या शीद साईं उनजो फर्ज़ंद आहे। साईं साईं हमेशह सैयदनि सां मोहबत कई आहे। त साईं जेको सो काल्ह यानी 2 मुहर्रम ते हिकु बहितरीनु न्याज़ जो एहतमाम कयो ऐं अलम बरामद कयो वियो, ऐं जंहिंमें उनजा भाणेजा मोहसिन ऐं रमू रमज़ान जेको हो उन्हनि सभिनि गॾिजी कयो। उनसां गॾु ॾाढो जेको आहे सो उन में साथ ॾिनो। त अचो त तव्हांखे अलम बरामद जो ॻाढ़ी रोशनीअ में मटियारी जी तारीख़ जो सो ठाहियूं पासीं। ॾिसो तव्हां त हिन में केतिरी अक़ीदत आहे, केतिरो पुरसो आहे, केतिरो प्यारु आहे, केतिरो ॾुखु आहे, ऐं अचो तव्हांखे ॾेखारे ॾिसो। जी जनाब, ॾिठो अथव। उन खां पोइ स्पेशली तौर ते साईं ग़ुलाम वारनि नगारनि वारा हैदराबाद मां घुराया, जिन हिकिड़ो नओं ट्रेंड शुरू कयो आहे, जंहिंमें हिकिड़ो अजीब रिधम आहे ऐं अक़ीदत आहे ऐं उन कलरफुल जेको ॻाल्हियूं आहिनि, ॾाढो अजीब लॻो मूंखे। त आउं चाहियां थो इहो तव्हां शेयर करियूं। त ॾिसो नगारा असांजी साम्हूं घर जे साम्हूं ई हाशमी ख़ानकाह जे साम्हूं साम्हूं इहो थियो, त असां रिकॉर्ड कयो ऐं तव्हांखे ॾेखारींदासीं। ॾिसो। रह गया मेरे खुल गए बैन फिरा, मैं कल्याण रह गया मेरे खुल कल्याण रह गया मेरे खुल गए बैन फिरा, कल्याण रह गया जी जनाब, ॾिठो अथव। अहिड़ी तरह सां तव्हांखे असीं मटियारी जी हर शइ ॾेखारींदासीं। त अॼु कंहिं मजलिस कई, अलम कहिड़ो लॻो, राति जो ज़ुल्जना जेके आख़िरी रातियूं हुन में तव्हांखे ॾुख ॿुधाईंदासीं, पर मटियारी जो कल्चर ज़्यादा ॿुधाईंदासीं। त मटियारी जो कल्चर छा आहे, ऐं इहो असां जॾहिं वफ़ात कंदासीं 100 साल खां पोइ बि असांजो औलाद ॾिसंदो त उन ज़माने में कल्चर कहिड़ो हो। त
जीअं करबला जो वाक़ियो असां ॿुधाईंदासीं तव्हांखे हर तरह सां, पर अॼु तव्हांखे आउं हिकिड़ी शइ ॿुधायां पियो त असीं तव्हांखे करबला में, इराक़ में करबला जो म्यूज़ियम आहे जंहिंमें पूरी कहानी ॿुधाई वई आहे। त अचो तव्हांखे उहो करबला जे म्यूज़ियम जो पार्ट 1 तव्हांखे ॾेखारियो। हीउ ॾिसो करबला जो म्यूज़ियम। अस्सलाम वालेकुम, ये आली मदद। ये म्यूज़ियम है करबला, इराक़ बगदाद में। अंधेरे का समा है और इस तरीके से बनाया हुआ है। 2022 है, 22 आज 4 तारीख है, 12 दिसंबर है। काबा बनाया हुआ, छवियाँ नहीं, कैसी छवियाँ बनाई हुई हैं। क्या निज़ाम है ये है। सैयदाओं पर ऊपर से गर्म पानी फेंका गया, पत्थर मारे गए है मतलब। ये देखें, ये करबला की वीडियो है। करबला में देखें, ऐसा लगा सब कुछ असली है। मेरा तो जिस्म कपाल है। ये देखें मंजर कशी है। ये देखें, ये हदीस किस्सा। ये एक तो मुझे समझ आ रही चीज़, बाकी चीज़ें मुझे नहीं समझ आई। कल ही मैंने आईफोन नया लिया है, 14 प्रो मैक्स। 1 महीना हुआ है आए हुए और मैंने ले लिया। तो आज ये म्यूज़ियम ही आ गए हम लोग, तो मैंने कहा वीडियो ही बना लेते हैं मोबाइल की। ये देखिए, ऐसा लग रहा है असली में अभी ज़िंदा ये लोग बैठे हुए। देखें क्या निशान है। ये देखें क्या मंजर कशी है। मैं जब वहाँ पहुँचा था ना हदीस किसी के पास, तो खुद ही अभी देखता हूँ, एक चीज़ मैंने देखी थी। क्या मंजर कशी है, ये देखिए। ये तो काबा की दीवार बनाई हुई ऐसा लग रहा है। ये गदीर बनाया, ये भी मुझे समझ आया। देखें गदीर, ये क्या बनाया हुआ नहीं समझ आया। जिस्म लरज़ रहा है। आप कभी यहाँ पे आए तो आपको पता चलेगा। बाय बगदाद करबला, मौला हुसैन के रोज़े के करीब ही है, कुछ ही फासले में। आप पैदल भी आ सकते हैं मौला के रोज़े से यहाँ पे। देखिए लाइटों से बंद हुआ है सन्नाटा। फुल सन्नाटा हो। ये हम एक जगह से बाहर निकलेंगे, हम दूसरी जगह जाएंगे। ये मेन रोड है, मेन रोड पे वही हम दूसरी जगह पे जाएंगे हम। जी जनाब, ॾिठो तव्हां त केतिरो मक़सदु तव्हांखे पूरो मंज़र अखियुनि खे अची वेंदो। ऐं कमाल जो म्यूज़ियम। अल्लाह करीम असांखे तौफ़ीक़ ॾे म्यूज़ियम ॾिसूं ऐं असीं करबला जी ज़ियारत करियूं, मौला हुसैन, मौला गाज़ी अब्बास जे दरबार ते वञूं, उते गुरियाज़ारी करियूं, अल्लाह खां दुआ घुरूं, उनजो वसीलो वठूं। त हाणे वरी अचो तव्हांखे करबला जो म्यूज़ियम जो पार्ट ॿियो ॾेखारियूं। इहो शानदार पार्ट आहे, तव्हांखे सुठो लॻंदो। हीउ ॾिसो पार्ट ॿियो।
یہ اسی میوزیم کا دوسرا حصہ ہے. پہلے آپ نے پیغمبر کی مکمل تاریخ دیکھی، اب پورا واقعہ کربلا جو ہے وہ اسی طرح دکھایا گیا ہے. جناب سیدہ کی شہادت، امیر المومنین جناب سیدہ کی قبر پہ بیٹھے رو رہے ہیں. اب اس سے آگے ہے سارا واقعہ کربلا. مدینہ سے جب مخدرات عصمت کو محملوں پہ سوار کرایا گیا، دقت سے میں بھی اس تصویر پہلی کو میں بھی نہیں سمجھ پایا. اگر آپ سمجھیں تو آپ بتا دیں، کیونکہ ایک ایک جو ہے سٹیپ اس میں پورے تاریخ کے ابواب ہیں. یہ دیکھیے، اللہ اکبر، کیا عظمت ہے جناب سیدہ کی. السلام علیکم یا بنت امیر المومنین. زمین کربلا پہ اہل بیت اطہار کا مخدرات عصمت کا ورود ہے. تاریخ میں ملتا ہے کہ جب مدینہ سے سوار کرایا گیا یا جب شہزادیاں پہنچی کربلا تو سرکار ابوالفضل العباس نے آگے بڑھ کے زانو ٹیکا، جناب علی اکبر نے سہارا دیا اور بی بی زمین کربلا پہ شہزادی نے اپنا پہلا قدم رکھا. مخدرات عصمت بیبیاں زمین کربلا پہ جب پہنچیں، یہ خیمے نصب کیے جا رہے ہیں سادات کے. یہ دیکھ رہے ہیں آپ، خیمے نصب کیے جا رہے ہیں. ایک خوبصورت جملہ مجھے یاد آ گیا کہ جن خیموں کو 2 محرم کو ابوالفضل العباس نے قرآن کی آیتیں پڑھ کے نصب کیا تھا، 11 محرم کو امت نے انہیں جلا دیا. خیمے لگے، محمل بٹھا دیے گئے، پالان اتار لیے گئے. امام حسین علیہ السلام بیٹھے اپنے اصحاب سے گفتگو کر رہے ہیں. جناب علی اکبر، جناب عباس اور جناب قاسم کریم کربلا کے ہمراہ ہیں. یہ امام حسین علیہ السلام کے اصحاب مولا کی بارگاہ میں ہیں، اور ہر تصویر میں ایک کردار چھپا ہے. یعنی امام حسین علیہ السلام کی بارگاہ میں وہ شخص بھی موجود تھا جس نے غریب زہرا کی انگشت مبارک صرف ایک انگوٹھی کے لیے شہید کر دی. یہ وہ نہر کا منظر دکھایا گیا ہے. نہر ہے، سرکار عباس پانی لینے کے لیے آئے. وہ ساتھ میں مشکیزہ بھی شاید آپ کو نظر آ رہا ہو. پیچھے مولا کا گھوڑا کھڑا ہے. یہاں تک شہادتیں مکمل ہو گئیں اور مخدرات عصمت کو قید کر کے شام کی طرف لے جایا گیا. دیکھیے، جب قید کر کے شہزادیوں کو کربلا سے شام کی طرف لے جایا گیا، یہ تصویر آپ دیکھیے بنت حسین پہ کس طرح ظلم ڈھائے گئے کہ ایک کم سن بچی ہے، ایک ملعون اسے تازیانوں سے مار رہا ہے. اور یہ مخدرات عصمت کو کس طرح ایک رسی میں ساری بیویوں کو قید کیا گیا. سب سے آگے شمر ملعون کے ہاتھوں میں غریب زہرا کے سر والا وہ نیزہ ہے، اور امام سجاد کے گلے میں توق، ان کے بازوؤں میں کڑیاں، اور ایک ہی رسی میں تمام مخدرات عصمت کو قید کیا گیا. یہ داخلہ شام کا وہ منظر ہے، اور یہ ہے زندان شام کا منظر. بالکل جس طرح تاریخ میں بتایا گیا کہ ایسا زندان تھا جس کی چھت نہیں تھی. آپ دیکھیں اس زندان میں بھی انہوں نے چھت نہیں رکھی. اور روایات میں ملتا ہے کہ زندان ایسا تھا کہ لگتا تھا کہ کسی وقت بھی یہ زندان گرنے کا خطرہ ہے. اور یہ یزید ملعون کا تخت ہے، اور یہ ہندہ زوجہ یزید، جس نے جب یہ جانا کہ یہ قیدی جو ہے یہ عام قیدی نہیں، یہ اہل بیت سے محمد ہیں، تو اپنا سر پیٹا، اہل بیت کی غربت پہ روئی، ماتم کیا. اور یہ زندان شام کا وہ منظر.
ایک دفعہ پھر بتا دوں، یہ میوزیم شہر مقدس کربلا میں جو روڈ کربلا سے بغداد والی سائڈ پہ جا رہا ہے، اگر آپ میں سے کوئی آنا چاہے تو بغداد والی سائڈ پہ جو روڈ جا رہا ہے، بالکل جیسے ہی آپ بغداد والے روڈ پہ آئیں گے تو وہاں کسی سے آپ پوچھ لیں، کربلا کا جو میوزیم ہے بغداد والے روڈ پہ، وہاں یہ ساری تاریخ جو ہے آپ کو اسی طرح دکھائی ہے۔ जी जनाब, ॾिठो तव्हां त अहिड़ी तरह सां अॼु असां इहो प्रोग्राम ख़तमु खां पहिरीं तव्हांखे फैज़ अहमद फैज़ जो मुंहिंजो पसंदीदा शाइर आहे, हर दफ़े हिन ॻाल्हि हुजे त उन नुंहुं चयो हो, नुंहुं जी पोइट्री कई हुई, कमाल जो हो। आउं तव्हांखे मनु उहो ॾेखारियां थो, मूंखे उमेदु आहे त तव्हांखे पसंदि ईंदो। हीउ ॾिसो फैज़ अहमद फैज़ जो नुंहुं, हीउ ॾिसो। मरसिया इमाम हुसैन। रात आई है शब्बीर पे, यलगारे बला है, साथी न कोई यार ना गमखार रहा है। मुनिस है तो एक दर्द की घंघोर घटा है, मुशफिक है तो एक दिल के धड़कने की सदा है। तन्हाई की गुर्बत की परेशानी की शब है, ये खाना शब्बीर की वीरानी की शब है। दुश्मन की सिपा ख्वाब में मदहोश पड़ी थी, पल भर को किसी की न इधर आंख लगी थी। हर एक घड़ी आज कयामत की घड़ी थी, ये रात बहुत आले मोहम्मद पे कड़ी थी। रह रह के बुका अहले हरम करते थे ऐसे, थम थम के दिया आखिर शब जलता है जैसे। एक गोशे में इन सोख्ता सामानों के सालार, इन खाक बसर खान माँ वीरानों के सरदार। जी जनाब, ॾिठो अथऊं त अहिड़ी तरह सां अॼु असां प्रोग्राम जी बिल्कुलु इख़्तिताम ते पहुता आहियूं। ऐं तव्हांखे वरी बि ॿुधायां त तव्हां पंहिंजा असां मटियारी जी सॼे कल्चर खे ॾेखारींदासीं, सॼो माहौल तव्हांखे ॾेखारींदासीं, न्याज़ रधण खां वठी न्याज़ खाइण ताईं, माण्हुनि जो मातम, माण्हुनि जी ज़ंजीर, जेका शइ सभु तव्हांखे ॾेखारींदासीं। असां तारीख़ ठाहींदासीं, उन खां गॾोगॾु तव्हांखे तारीख़ ॿुधाईंदासीं जेका तव्हांजी ईमान में इज़ाफ़ो कंदी। त अॼु असांखे इजाज़त ॾींदा, ख़ुदा हाफ़िज़। ऐं मौला हुसैन सभिनी खे आबाद करे, या अली मदद, मौला हुसैन सभिनी खे सलामत रखे। ख़ुदा हाफ़िज़। पाकिस्तान।